कुराने करीम जी गवाही दे के रहन पाक परहेज़गार। मुझे अल्लाह फरमायो मां रब जे कुराने करीम के खोल, मुझो कुरान तोखे जवाब दींदो। इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबा अंकुमुर रिज्स अहलल बैत वयुत्तहिरकुम तत्हीरा। जन जो ऐलान मुझो बेनियाज रब फरमाए, उन ऐलान में शक करण सा ईमान खारिज थी वने। कायनात जे अंदर तत्हीर जे चादर वारन के मुझे बेनियाज पंजे पाक कुरान करीम में अहिड़ो त पाक सॼुआ न रुगी सॼुआ, अहिड़ो त पाक बनायो आ। हिक जो ज़िक्र कया जे जो नालो फातिमत ज़हरा, सुभान अल्लाह। हिक अम्मा जो ज़िक्र कया जेका मुझी अम्मा फातिमत ज़हरा। रमज़ान जो महीनो हुजे, विलादत जो टाइम हुजे, ज़ुहर जी नमाज हुजे, नमाज पढ़ण खां बाद अल्लाह जे हुक्म सां पुटड़ो इमाम हसन मुजतबा अचे। अम्मा जे वजूद मां मां तुझी भी मुझी भी पीर जी वली जी गौस जी कुतुब जी अब्दाल जी। लेकिन हिकड़ी ओहा अम्मा जेका मुझे हसन ऐं हुसैन जी आ। कायनात जूं अमड़ियूं मुझे अमड़ जे नाम तां कुर्बान वञन। मुझे अमड़ बचड़ो जणी दिया इमाम हसन सुनो। अम्मा जे वजूद पाक मां जमीन ते जलवे अफरोज थी दुआ। ज़ुहर खां बाद कुछ कलाकन खां बाद जी असुर जे नमाज जो टाइम थी दुआ। कलाकन खां बाद हिक मुसल्ले ते अम्मा फातिमा हूंदी आ त ॿिए मुसल्ले ते सुणो हसन पाक हूंदो आ। सुभान अल्लाह। अज़ीज़ान मन अहिड़ी पाकीज़गी बेशक मता सुभाणे को कुरान करीम जी आयत पढ़ी ॻोठ कासिम बुग्यो जे सादड़े खे चवे त मुझे रब जे ज़ात नालो वठी करे फरमायो या मरियम इन्नल्लाह अस्तफ़ाके वतहरके वस्तफ़ाके अला निसाइल आलमीन। कुरान करीम जी आयत पढ़ी चवे ऐ अदा रात सजण साईं जो दड़े जो फ़कीर अम्मा फातिमत ज़हरा जे नाले चई वयो त सभ खां वधीक पाक मां तोखे कुरान थो पढ़ी ॿुधायां। रब चयो पूरे जहान में ऐ मरियम असां तोखे पाक चूंडियो आ। तुझे जा कुरान हक़ आ, लेकिन तुझे समझण में थोड़ो शक आ। कुरान हक़ आ, बीबी मरियम भी पाक आ, जन्नत जी हूर भी पाक आ, अम्मा बतूल सोणी भी पाक आ। फर्क कहिड़ो आ, जन्नत जी हूर बिना मुड़स जे पाक आ, बीबी मरियम बिना मुड़स जे पाक आ। हसनैन करीमैन जी अम्मा सुणे मुश्किल कुशा शेर खुदा जेड़े मुड़स सां गॾु पाक आ। कायनात जे अंदर का हिक भी अड़ी औरत बुधा
जे जो मुर्स भी पाक हुजे पाण भी पाक हुजे। अज़ीज़न मन जरा गौर कर उन बेनियाज़ रब जे कुदरत जे मथा, उन बेनियाज़ रब जे कानून जे मथा कंहिंजो भी थोरो मुझे करीम रब कोन रखियो आ। त पो ओ ॻोठ क़ासिम बुखियो जे हिन अंगण ते अची करे आले रसूल व असहाबे रसूल जो शान ॿुधण वारो गौर सां यकीन कयो त रब तव्हां जे अचण जो थोरो भी कोन रखंदो। सुणे अबू तालिब मुझे मुस्तफा के जान का वधीक अजीज रखी तात्यो आ। बीबी खदीजतुल कुबरा मुझे महबूब मुस्तफा जे मथा तन धन मन कुर्बान कयो आ। मुझे बेनियाज़ रब बिनी खे पांजे खिदमत जो सिलो दुनिया में दई छड़ियो आ। सुभान अल्लाह। अम्मा खदीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा के उन उन पूरी उहाई कायनात जी हिक वाहिद औरत जेका मुझे हुसैन जी नानिया, जेका मुझे हसन जी नानिया, जेका मुझे सुणी अम्मा ज़ैनब जी नानिया। ऐ मुसलमान गौर कर तमाम अज़वाजे मुत्तहरात मुझे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो तमाम अज़वाजे मुत्तहरात इस्लाम जे बैतुल माल मां कुछ वठी करे जिंदगी गुजारी आ। मगर इस्लाम खे अगर तात्यो आ त मुझे हुसैन जे नानी तात्यो आ। रूए ज़मीन जी कायनात आदोरक हकीकत की आदोरक तमाम अज़वाजे मुत्तहरात इस्लाम जे फंड मां इस्लाम जे उन कानून मुताबिक बैतुल माल मां जिंदगी में कुछ न कुछ वरतो आ, इस्तेमाल कयो आ। अगर इस्लाम जे बैतुल माल मां कुछ भी न वरतो आ त मुझे हुसैन जे नानी को न वरतो। अगर इस्लाम के सब कुछ दई करे उन जो बोल बाला कयो आ त मुझे बीबी ज़ैनब जे नानी खदीजतुल कुबरा कयो। सुभान अल्लाह। किथे तोरिया अम्मा जे शान खे, किथे तोरिया हसनैन करीमैन जे शान के। ऐ मुसलमान अल्लाह जे ज़ात अम्मा खदीजतुल कुबरा जो थोरो कोन रखियो, उनखे बतूल जड़ी न्याणी अता फरमाई। रुकैया भी दिनी, ज़ैनब भी दिनी, कुलसूम भी दिनी, मता चवी तन ट्रे न्याणियों बियूं भी दिनियूं, पर थोरो रब लाथो आ त हसनैन करीमैन जी अम्बड़ दई रब थोरो लाथो आ। क़यामत जो ॾींहुं थींदो, महशर जो मैदान हूंदो, नफ्सा नफ्सी जो आलम हूंदो, मता चवी त फातिमा ज़हरा जी अल्लाह जे नज़र में केतिरी इज्जत आ। हिकिड़ो हवालो ॾियां, नूह अलैहिस्सलाम जूं न्याणियूं ईंदियूं, जिब्रील अर्ज़ कंदो या अल्लाह नूह अलैहिस्सलाम जूं न्याणियूं पुलिस रात गुज़रन पयूं, रब चवंदो गुज़रण ॾियो। मौला शुएब अलैहिस्सलाम जूं भेनरूं गुज़रन पयूं, रब चवंदो गुज़रण ॾियो। अंबिया जा बचड़ा ईंदा, कंहिंजूं न्याणियूं कंहिंजूं भेनरूं गुज़रंदियूं वेंदियूं, जिब्राइल अर्ज़ कंदो वेंदो, रब चवंदो गुज़रण ॾियो। पर जॾहिं मुंहिंजे हसनैन करीमैन जे अम्मा जो वारो ईंदो, सुभान अल्लाह। ऐ मुसलमान जॾहिं तुंहिंजे मुंहिंजे अम्मा जो हसनैन करीमैन जे अम्मड़ जो जॾहिं वारो ईंदो, 70,000 हूरन जे झुरमट में खुशी त उते हूंदी आशिकन जी।
दीवानन जी खुशी हुंदी जेको पंहिंजन खे खुश ॾिसंदो आहे खुश थींदो। इते नालो वठी खुश पिया थियूं नालो ॿुधी खुश पिया थियूं चोते अखियुनि सां ॾिसी खुशीअ जो इज़हार। जॾहिं 70,000 हूरुन जे झुरमट में हसनैन करीमैन जी अमड़ ईंदी जिब्राइल अर्ज़ कंदो मौला ओ मुंहिंजा करीम रब तुझे महबूब जी पाक दामन न्याणी हसनैन करीमैन जी अमड़ अलीउल मुर्तज़ा शेरे खुदा जी कुंवार अची रही आ। रब ऐलान कंदो ओ जिब्राइल ऐलान कर ऐ जिब्रील ऐलान कर नूह अलैहिस्सलाम जो न्याणियूं आयूं गुज़री वयूं शुएब अलैहिस्सलाम जो भेनरूं गुज़री वयूं यूसुफ अलैहिस्सलाम जो तमाम अंबिया जो न्याणियूं भेनरूं गुज़री वयूं। रब चयो गुज़रण ॾियो मगर मुझे मुस्तफा जी न्याणी आया। रब चयो जिब्रील ऐलान कर। सुभान अल्लाह। मुझा मौला कहिड़ो ऐलान कया। रब फरमाईंदो ऐलान कर या अहलल महशर ऐ महशर जे मैदान में बीहण वारो आदम खां वठी ईसा ताईं तमाम अंबिया मौजूद हूंदा या न हूंदा जवाब ॾियो। आदम खां वठी ईसा ताईं तमाम उम्मतूं मौजूद बेनियाज। रब फरमाइंदो जिब्रील जी रब्बे जलील ऐलान कर कहिड़ो मौला। अल्लाह फरमाइंदो ऐलान कर या अहलल महशर ऐ महशर जे मैदान में बेनियाज रब जे आॾो बीहण वारो नकिसू रुऊसकुम देर न कयो पंहिंजा कंधड़ा हेठि कयो। सुभान अल्लाह। बुधणो थई शान आले रसूल जो त दीवानन खां बुध मस्तानन खां बुध चरन खां बुध जन जान जो वार वार नाले सां कांडार जे अज़ीज़ान मन जिब्रील ऐलान कंदो या अहलल महशर नकिसू रुऊसकुम तमाम इंसान पंहिंजो कंधड़ो हेठि कयो। तमाम अंबिया फुकाहा सुलहा सहाबा सभिनी जो कंध हेठि थी वेंदो। वरी ऐलान थींदो जिब्रील अञा बि ऐलान कर वग़ुद्दू अबसारकुम पंहिंजो अखिड़ियूं बि बंदि कयो। सुभान अल्लाह। कहिड़े तराज़ू में तोरिया मुंहिंजे अम्मा खे कहिड़े तराज़ू में तोरिया हसनैन करीमैन जे मां खे ऐं मुझे महबूब मुस्तफा जे बचड़ीअ जे इज्जतो अज़मत जे मथां कुर्बान थियण वारो मर्दो ख़वातीन तव्हांखे मुबारक आहे। इहा मोहब्बत है इंशाअल्लाह ताला मुझे महबूब मुस्तफा जे मेहरबाननि सां जन्नत जे हूरनि सां गॾु हली लुॾंदासीं इंशाअल्लाह। रुगी तव्हां सां न इन अस्हाबल जन्नतिल यौम फी शुग़ुलिल फाकिहून हुम व अज़वाजुहुम फी ज़िलालिन अलल अराइक मुत्तकिऊन। मता खुश थी त अकेलो हूंदुसि। रब चवे थो उते तव्हां भी हूंदो तव्हां जो घर वारियूं भी जन्नत में तव्हां सां गॾु हूंदियूं। सुभान अल्लाह। हिते झगड़ो झेड़ो न कंदो कर मता समझी हिते जान छॾाइंसि जन्नत में भी गॾु हूंदई फ़क़ीरियाणी इंशाअल्लाह। चओ इंशाअल्लाह ताला। मता हुते वरी को फरियाद करे वेही रहे। अज़ीज़ाने मन बेनियाज़ रब जे तरफ खां जिब्रील के हुक्म जो जिब्रील ऐलान कयो वग़ुद्दू अबसारकुम ऐं तमाम महशर में मैदान में रहण वारो पंहिंजे अखिड़ियुनि खे बंदि कयो। छाजेला तुरीद तमुर फातिमतु बिन्त मुहम्मद अलस्सिरा। ऐलान थी वयो
करीमैन जी अमड़ शेरे खुदा जी कुआर मुझे महबूब मुस्तफा जी न्याणी पुलिस रात ता गुजरण जो इरादो करे रही आ अखड़ियों बंद कयो कंधड़ा हेठ कयो त पर्देदार मुझे मुस्तफा जी न्याणी बगैर कहीं ॾिसण जे जन्नत जी मालिकाणी वञी पहुचे। सुभान अल्लाह। आऊं सवाल कदुस उन पंहिंजे मायरनि भेनरुनि खां अज़ीज़ाने मन उन पंहिंजे न्याणियुनि खां उन पंहिंजे भेनरुनि खां उन पंहिंजे मायरुनि खां जॾहिं यज़ीद जे दरबार में हकीकत आहे ते न बेईमान लईन जो नालो भी ज़ुबान ते न वठण घुर्जे। उन मलून जे कोठीअ ते दरबार भी नालो सही न आहे छो त दरबार जी तशबीह ॾाढी प्यारी आहे। हिन मलून जे अंगण खे दरबार सां भी न चइजे। उन मलून जे अंगण ते जॾहिं हसनैन करीमैन जी भेनड़ी बीबी ज़ैनब खुतबो ॾिनो छा ॾिनो गौर सां ॿुधो ऐं पंहिंजे अमड़ियुनि भेनरुनि खे भी ही फ़क़ीराणी ॿोली ॿुधायो। जॾहिं अम्मा बीबी ज़ैनब गौर सां ॿुधो खुतबो ॾिनो त खुतबो ॿुधंदे मुझे मुस्तफा करीम जो ग़ुलाम हिकु नाबीना इंतहाई कुराड़ो आ कुंड में वेठो आ ज़ारो कतार रोई करे चवे थो मूंखे पंहिंजे पैदा कंदड़ रब जो कसम इहो आवाज़ मां सुञाणा थो इहो आवाज़ अलीउल मुर्तज़ा जो। सुभान अल्लाह। रड़ियूं करे उन कुंड मां आवाज़ तो दे ओ मुंहिंजा दोस्तो साथियो मूंखे बाह खां वठी हलो इहो आवाज़ शेरे खुदा जो आहे मां पंहिंजे कननि सां ॿुधो आहे शेरे खुदा जो आवाज़ आहे। अॼु मुंहिंजो दिलबर अली अची वियो आहे जेको खुतबो ॾेई रहियो आहे क़रीब थी रोई दाह थो करे अॻियां जवाब थो मिले त ही आवाज़ इन करे अल्लाह जे हुक्म सां थियो आ जो मुंहिंजो खुदा पंहिंजे महबूब जे बचड़ीअ जो ओरिजिनल आवाज़ कंहिंजे कन ते पहुचाइण नथो चाहे। बेयारो मददगारी जे आलम में बचड़ा आदो भाइरो आदो इन सूरत में भी अम्मा बीबी ज़ैनब जेला मुझे कुदरत वारे जो फैसलो मुझो भेनरूं निहारियो मुझो अम्मड़ियूं निहारियो अल्लाह जे तरफ खां बीबी ज़ैनब सुणीअ जे आवाज़ खे पंहिंजे दिल पर बाबा अलीउल मुर्तज़ा जे आवाज़ में अल्लाह जी कुदरत सां तब्दील थी वियो जो नाबीन सिपल नाबीन ग़ुलाम रड़ियूं करे उथियो ऐं मुंहिंजी अमड़ जवाब ॾिनो मुझे आवाज़ के मुझे रब इन करे बाबा जे आवाज़ में तब्दील कयो वा जो पर्देदारन जो पर्दो मुझे करीम रब रखण जो वायदो पाण फरमायो। ऐ मुसलमान औरतूं ऐं मुंहिंजूं मुसलमान भेनरूं खुदा जे वास्ते जे कदे दिमश्क जे मैदान में पलीत मलऊन जे अंगण ते भी अल्लाह मुझे महबूब जे बचड़न जे आवाज जो भी पर्दो रखियो आ। महशर जे मैदान में अम्मा फातिमा ज़हरा जे अचण जे लाइ रब पर्दे जो एहतमाम करण जो ऐलान कयो आ त पोइ मुझे मुस्तफा करीम जे बचड़न जूं दीवानियूं तव्हां जे मथां पर्दो आहे या नाहे पाण फैसलो कयो। अजीज़ा ने मन पंहिंजे बचड़न के पर्देदार बनायो छो त पर्देदार जी तशबीह मुझे मुस्तफा जे बचड़न सां हूंदी आहे। औरतूं गौर सां ॿुधनि खुदा करे लाउड जो आवाज़ हे ॻोठ जे मुझे माइरनि भेनरुनि ताईं पहुचंदो हुजे औरतुनि जे लाइ ख़ासि अर्ज़ा
तशबीह जी केतरी हिकमत, तशबीह जी केतरी इज्जत। मूसा कलीमुल्लाह जे दौर जे अंदर हिकड़ो मशकिरो हजरत मूसा जी सूरत ठाहे माण्हुनि खे खिलाईंदो हो, दाद वसूल कंदो हो। जॾहिं मरण जी घड़ी आई, अल्लाह जी ज़ात हुक्म फरमायो इनखे जन्नत जे हवाले करे थो छॾियां। सुभान अल्लाह। ऐ मुंहिंजा कलीम वञ वञी इन जी निमाज़ कर, इन ला दुआए ख़ैर कर। कलीम दुआए ख़ैर ला ईंदो आ। दुनिया चवंदी आ सुहिणा कलीम हे त बेअदब, सदाई तुंहिंजी बेअदबी कंदो आ, माण्हुनि खे खिलाईंदो आ, तुंहिंजो नकल कंदो आ। बेनियाज़ रब जवाब ॾींदो आ मुंहिंजा कलीम कंदो त नकला, पर ॿुधाए त कंहिं वांगुरु पंहिंजो वजूद बनाईंदो आ। सुभान अल्लाह। या अल्लाह असां बि मुंहुं वांगुरु खणंदो आ, दाढ़ी बि मुंहुं वांगुरु रखी करे, ढूंढणो बि मुंहुं वांगुरु थींदो आ। मुंहिंजो बेनियाज़ रब थो फरमाए हुन जी इहा अदा जेका तो कलीम जे, जेका तो कलीम जे अदा वांगुरु हूंदी आ, मां अल्लाह खे उन जी अदा तुंहिंजे अदा जे करे प्यारी आ। इन करे तूं वञी इन ला ख़ैर जी दुआ कर, तुंहिंजो रब इन खे जन्नत में मोकिलींदो। मूसा कलीमुल्लाह जी अदा करण सां अल्लाह जन्नत ॾे। ॿुधाए त जन्नत जे सरदारनि जी अदा करण सां ख़ुदा काॾे मोकिलींदो। ओ मुंहिंजा मुस्लमान भाइरो, ओ मुंहिंजो मुस्लमान भेनरूं, अचो त पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे उन बचड़नि ऐं उन जे पाक दामन न्याणियुनि घर वारनि जी सुन्नत अदा कदे, अल्लाह जे हुक्म खे फॉलो कदे, पर्दो कयो। पर्देदार ख़ुदा खे भी वणंदी आ त मुझे मुस्तफ़ा खे भी वणंदी आ। सुभान अल्लाह। अर्ज़ पे कयो मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो बेनियाज़ रब सोने कुरान करीम में फरमायो, मां अर्ज़ पे कयो त जन्नत जो वारिस असां उन्हनि खे बनायो आ जेके मुंहिंजे बाननि मां परहेज़गार हन। दुनिया जा परहेज़गार हिकिड़े पासे, पर मुंहिंजे मुस्तफ़ा जे बचड़नि जहिड़ी परहेज़गारी को करे ई नथो सघे। छो त मुंहिंजे बेनियाज़ रब क़ुरान करीम जे अंदर सर्टिफिकेट जारी करे छॾियो, लियुतहिरकुम ततहीरा। अहिड़ा त पाक हन जो जंहिंते निगाह कंदा हन उनखे भी पाक बनाए छॾींदा हन। सुभान अल्लाह। जो ओंदी बंदगी कहिड़े कम दिए, जिंदा पंजे तन दे नाल प्यार नहीं। ओंदी बंदगी कहिड़े कम दिए, जिंदा पंजे तन दे नाल प्यार नहीं। भावे होवे नमाज़ी या नेक, ओंदे कलमे ते इतबार नहीं। ओंदी जिंदगी कहिड़े कम दिए, जिंदा पंज तन दे नाल प्यार नहीं। हाँ सजो पढ़ाया बस कया। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ख्याल है टाइम थोरो आ, टाइम थोरो आ। जो ओंदी जिंदगी कहिड़े कम दिए, जिंदा पंज तन दे नाल प्यार नहीं। इस घर दा लंगर मुकदा नहीं, इस घर दा लंगर मुकदा नहीं। खाली दर तू साहिल वरदा नहीं। इस घर दा लंगर मुकदा नहीं। खाली दर तू साहिल वरदा नहीं। जेड़ा एक बार मंगे दर पंज तन तू, एक बार मंगे
दर पंजे तन तू दूजी वार कभी वो मंगदा नहीं ओदी जिंदगी केड़े कम दिए जद पंजे तन दे नाल प्यार नहीं सुनी तो जो अकीदो आत दिल सा दिल खोले चो गोठ कासिम बुघवारन के खबर पवे त सुन्नी जो अकीदो छा सुभान अल्लाह ओदी जिंदगी केड़े कम दिए जिंदा पंज तन दे नाल प्यार नहीं रहमत है दर्दी पाक बिना साडे दिले दे धड़कन दी है सदा रहमत है दर्दी पाक बिना साडे दिल दे धड़कन दी है सदा कहड़ी सदा है जह दिल विच बोझे अली होवे जह दिल विच बोझे अली होवे तहते नस्ल से कोई एतबार नहीं जहद जिले जहद दिल विच बोझे अली होवे उनते नस्ल से कोई एतबार नहीं उनकी जिंदगी केड़े कम दिए जिंदा पंज तन दे नाल प्यार नहीं हिकड़े दी अम्मा फातिमा ज़हरा सलामुल्लाहि अलैहा अटड़ो गोहे रहिया छा करे रहिया गला गला छा करे रहिया मां पांजे अदड़न खे मां पांजे भेनरन खे चवां त शहजादी जड़ी मुझे महबूब मुस्तफा जी न्याणिया कायनात में एड़ी हूर भी ना है सुभान अल्लाह लाडली दादली मकाम वारी मान वारी शान वारी अमड़ जेका हसन हुसैन जी एड़ी के जी मां ना है ओहा मुझी अम्मा पांजे बचड़न जेला अटड़ो गोहे रहिया उन्हनि बेनरुन जे खिदमत में अमड़न जे खिदमत में अर्जा जेके दुनिया खणी अचण जे करे अटो भी नौ किरयाणियूं गोहीन मानी भी नौ किरयाणियूं पचाइन हथ था सड़न इए न कयो याद रखो अकुली तौर ते दस्या कदे भी नौ किरयाणियुनि खां मानी न पचरायो कदे भी गरीब औरतुन खां मानड़ी न पचराईंदा कयो छो न पचराईंदा कयो ए टेक्निकल गाल के समझण जी कोशिश कयो मुझे महबूब जे सुन्नत में महबूब जे बचड़न जे सुन्नत में रब हिकमतूं रखियूं हन जदे अमड़ अटड़ो गोही दिया सुबह जो बचड़न जे स्कूल ला या पांजे मुर्स जे ऑफिस ला या मुर्स जे कारोबार ला अटड़ो भी गोही दी दिल में ख्याल भी हूंदो मुझा मौला मुझे मुर्स के अन्या कारोबार में बरकतूं ॾिजां या अल्लाह मुझे बचड़न के इल्म में कामयाबी अता कजा अटड़ो भी गोहिबो दिल मां दुआऊं भी निकरंदियूं उन अमड़ जे दुआन जे सदके एक मुर्स जे ज़ाल जे दुआन जे सदके जीअं उहे मानड़ी वजूद में विधी दुआऊं पंहिंजो रंग ॾेखारण शुरू कंदियूं अज़ीज़ाने मन उन जगह ते जे कदे तुझी नौकरियाणी अटड़ो थी गोहे उन जो तुझे मुर्स सां छा वने उन जो तुझे बचड़न सां छा वने मानड़ी पचाईंदी पई दिल में ख्याल हुंदुस अल्लाह केडी मल रेस खाई बचाईंदा मां पांजे बचड़न ॾे खणी वञा मुंहिंजा बचड़ा बुखारा उन्यारा हुंदा उन गरीब जे दिल में ख्याल हुंदा मां पांजे बचड़न ॾे खणी वञा पांजे न्याणियुनि ॾे खणी वञा उन जे ज़हन ख़याल में उन बचड़न जी बुख हुंदी उन बचड़न जी उञ हुंदी उन बचड़न जा दुख हुंदा उहा दुखन ऐं बुखन ऐं उञन वारी मानी
जॾहिं तुंहिंजे वजूद में दी त नूर पैदा कंदी या सूर पैदा कंदी। गौर कर। मुझे मुस्तफा करीम जी बचड़ी अटड़ो गोहे रही आ, छा करे रही आ? इमामुल अंबिया जी बचड़ी अटड़ो गोहे रही आ। एतिरे में शेर खुदा अची वियो। केर अची वियो? वरी चो केर अची वियो? कंहिंजे लाइ अटड़ो गोहे रही आ? चो मरजल बहरैन यल्तक़ियान बैनहुमा